सिंधो ऑनलाइन स्कूल में अव्हां खे भलीकार। आउं आहियां उस्ताद अमजद अली कलवड़ ऐं अॼु असां बाब 3 जी मश्क हल कंदासीं। हेठियनि मां कहिड़ो जुमिलो सही आहे ऐं कहिड़ो जुमिलो ग़लति आहे इहो तव्हां ॿुधाईंदा। मुतवाज़िन खुराक में 3 खाधे वारा ग्रुप शामिल हूंदा आहिनि, सही या ग़लति? ग़लति साईं। शाबाश, ज़बरदस्त, शानदार। तव्हां बिल्कुलु सही जवाबु ॿुधायो आहे। जीअं त असां पढ़ी आया आहियूं त मुतवाज़िन खुराक में खाधे जा सभई ग्रुप शामिल हूंदा आहिनि। ॿियो जुमिलो आहे, ज़ख़्मियल चमड़ी जी मरमत लाइ लम्हियात सां भरपूर खुराक घुरिजे, त इहो सही आहे या ग़लति? सही आहे साईं। बिल्कुलु दुरुस्त, सही जवाबु। जीअं त असां पढ़ी आया आहियूं त असांजी चमड़ी जी वाध वेझ ऐं ज़ख़्मी थियल चमड़ी जी मरमत लाइ लहमियात तमामु घणा ज़रूरी हूंदा आहिनि। टियों जुमिलो आहे, सियारे जी मौसम में असांजी खुराक जो अधु सणभ वारनि खाधनि जो हुअणु घुरिजे, त तव्हां ॿुधायो इहो जुमिलो सही आहे या ग़लति? ग़लति आहे साईं। ज़बरदस्त, तमामु सुठो। तव्हां बिल्कुलु सही जवाबु ॾिनो आहे। जीअं त असांखे ख़बर आहे त हद खां वधीक सणभ इस्तेमालु करण सां असांखे बीमारियूं थी सघनि थियूं। इन करे सणभ जो मख़सूस मक़दारु खाधनि में या खुराक में हुजणु ज़रूरी आहे। चौथों सुवालु आहे, विटामिन्स तवानाई मुहैया नथा कनि पर सिहत लाइ ज़रूरी आहिनि, त तव्हां ॿुधायो इहो जुमिलो सही आहे या ग़लति आहे? साईं, इहो जुमिलो सही आहे। तव्हां बिल्कुलु सही जवाबु ॾिनो आहे, शाबाश। जीअं त विटामिन्स असांखे तवानाई मुहैया न कनि था पर सिहत लाइ तमामु घणा ज़रूरी हूंदा आहिनि। पंजों जुमिलो आहे, खाधे वारो मिनारो कंहिं बि माण्हूअ खे रोज़मर्रा जी खुराक जी चूंड में मदद करे थो, त इहो जुमिलो सही आहे या ग़लति? साईं, इहो जुमिलो सही आहे। मश्क जो ॿियो सुवालु आहे, लहमियात जा मुख्य ज़रिया कहिड़ा आहिनि? त प्यारा ॿारो, तव्हां ॿुधायो त लहमियात जा मुख्य ज़रिया कहिड़ा आहिनि? साईं, गोश्त, खीरु, बेज़ा, दालियूं लहमियात जा मुख्य ज़रिया आहिनि। प्यारा ॿारो, मश्क जो ॿियो सुवालु आहे त सणभ ऐं निशास्ते वारनि खाधनि में कहिड़ा हिकु जहिड़ा ऐं कहिड़ा फ़र्क़ वारा नुक़्ता आहिनि? त तव्हां ॿुधायो त सणभ ऐं निशास्ते में कहिड़ा हिकु जहिड़ा नुक़्ता आहिनि? साईं, ॿई तवानाई मुहैया कनि था। ॿई खाधे जा मुख्य ग्रुप आहिनि। ॿई असांजी सिहत लाइ तमामु घणा ज़रूरी आहिनि। प्यारा ॿारो, हाणे ॿिन्हिनि में फ़र्क़ वारा नुक़्ता ॿुधायो। साईं, सणभ निशास्ते जी भेट में ॿीणे मक़दार में तवानाई ॾिए थो। सणभ ऐं निशास्ते जा ज़रिया अलॻि अलॻि आहिनि। सणभ ऐं निशास्ते जा कम बि अलॻि अलॻि आहिनि। मश्क जो ॿियो सुवालु आहे त विटामिन्स ऐं मैदनियात में कहिड़ा हिकु जहिड़ा ऐं कहिड़ा फ़र्क़ वारा नुक़्ता आहिनि? त प्यारा ॿारो, सभ खां पहिरां ॿुधायो त विटामिन्स ऐं मैदनियात में कहिड़ा हिकु जहिड़ा नुक़्ता आहिनि? साईं, ॿई तवानाई मुहैया नथा कनि। ॿई थोरे मक़दार में घुर्बल हूंदा आहिनि। तमामु सुठो, ज़बरदस्त, सही जवाबु आहे। ऐं हाणे ॿुधायो त विटामिन्स ऐं मैदनियात में कहिड़ा फ़र्क़ वारा नुक़्ता आहिनि? साईं, विटामिन्स ऐं मैदनियात जो कमु अलॻि अलॻि हूंदो आहे। विटामिन्स ऐं मैदनियात जो तइदाद बि अलॻि अलॻि हूंदो आहे। तमामु सुठो, तव्हांजो जवाबु बिल्कुलु सही आहे। प्यारा ॿारो, खाधे वारो मिनारो मुतवाज़िन खुराक जी मंसूबे ठाहिण में मदद करे थो। के बि 3 सबब ॼाणायो। साईं, हिकु त खाधे वारो मिनारो असांखे सिहतमंद ग़िज़ा जे बारे में ॿुधाए थो। ॿियो त खाधे वारो मिनारो असांखे ॿुधाए थो त खाधे जो कहिड़ो ग्रुप तमामु घणो खाइणु घुरिजे
टियों त खाधे वारो मिनारो असांखे ॿुधाए थो त खाधे जो कहिड़ो ग्रुप तमामु घटि खाइणु घुरिजे। प्यारा ॿारो, मश्क जो आख़िरी सुवाल आहे त सिहत ते गैर मुतवाज़िन खुराक जा के बि 3 ख़राब असर ॿुधायो। साईं, गैर मुतवाज़िन खुराक इस्तेमालु करण सां हिकु त असां सिहतमंद न रहंदासीं, ॿियो त असांखे केतिरियूं ई बीमारियूं वकोड़े वेंदियूं, ऐं टियों त असां में खाधे जी खोट जे करे तमामु घणी कमज़ोरी पैदा थी वेंदी। बिल्कुलु सही, तव्हांजो जवाबु बिल्कुलु दुरुस्त आहे। प्यारा ॿारो, बाब 3 जी मश्क पूरी थी ऐं मिलंदासीं ॿिए लेक्चर में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।